नादरीन जी असां मौजूद है डॉक्टर जावेद हुसैन कुरैशी डहरकी जो साईं जन डहरकी जा रहायशी उन जी ज़ौजा माई शरीफ़ा जी जैंजो अलीपुर से ताल्लुक़ है। हिनन पाण में लव मैरिज किया है हाँ वधिक हिनन के ज़िंदगी अजीरन थी वही है। वधिक इन सां मुखातिब थियूं था तो इन सां कहिड़ा मसाइल आहिनि छो आहिनि हिन जा मसाइल पैदा केर करे थो। छा मसलो आहे? असां शादी कई से असांखे ख़तरो आहे कंहिंखां? दिलबर कोरी सां कबूल ज़ाहिद कोरी मेरे वालिद साहिब जी जेका इन्हनि सां दोस्ती आहे। असांखे तंग कंदा आहिनि, असांखे चवनि धमकी ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि मारींदासीं तव्हांखे। असां ते पहले भी FIR कटाईने कूड़ी अगवा जी। हाणे भी असांखे ख़तरो आहे। असां थी साल थी वियो असां दर पदर वधाऊं। असां कंहिं वेले कंहिंजे दर हूंदा आहियूं, कंहिं वेले कंहिंजे। मुंहिंजा ॿार भी ज़ाया थी विया आहिनि इन मसइले में। मां जावेद रहमान कुरैशी बेसिक तौर मां डहरकी जो हाणे मां कमुशेद में रहंदो आहियां। त मां पंहिंजी पसंदि सां शादी कई आहे 2021 में। 2021 को वठी करे हाणे 2022 जो एंड थियण वारो आहे। मुंहिंजी ज़िंदगी अजीरिंग आहे। मां ते हिननि कूड़ी FIR कराई, कूड़ो मां ते अगवा जो ज़ना जो पर्चो कटायो, उन पर्चे को मां जान छुड़ाई। त हाणे मूंखे थ्रेट आहिनि। मां हाणे पटिशन करे आयो आहियां। पोइ पटिशन जे बावजूदि ज़ाहिद कोरी, दिलबर कोरी, कबूल कोरी मूंखे चवंदा आहिनि तोखे असां मारींदासीं। मुंहिंजे घर जे ॿाहिरूं डेली फायरिंग थींदी आहे। मां पंहिंजे पाड़े वारनि ॾे रहंदो आहियां, मां पंहिंजे घर में बि कोन रहंदो। त 6 महीने जी मुंहिंजी घरवारी उमेदवारी असांजा आया, असांजा विढ़ी आहे। मुंहिंजी घरवारी जो 6 महीने जो ॿारु ज़ाया थी वियो। त मां मतिलबु अपील कंदो पियो आहियां SP साहब के ऐं DIG सखर रेंज के, IG सिंध के मुंहिंजे इन मसइले जी इंक्वायरी करो ऐं मूंखे तहफ़ुज़ ॾियो। सीरियस तौर मूंखे हिननि मूं थ्रेट आहिनि। अगरि मूंखे कुझु बि थियो, अगरि मूंखे हिननि मारे छॾियो त मुंहिंजी इहे वीडियो जेकी आहे महफ़ूज़ हुजे त मुंहिंजे वारसनि खे ऐं हुकूमत खे कामूरनि खे इतला आहे कि मुंहिंजी दरदरस्ती करनि, मां ईअं बेराह में मारियो न वञा ऐं मूंखे शदीद तरीन हिननि ख़तरो आहे। हिननि जो चवणु आहे त माई शरीफ़ा जो त मुंहिंजे पीउ सां दिलबर कोरी वारनि जी दोस्ती आहे, बासर पार्टी आहे ऐं इन्हनि जी बदमाशनि सां दोस्ती थी वेठी बि आहे। असांखे पुलिस में बि तंग कनि था ऐं मौत मार धमकियूं ॾियनि था, कूड़े केसनि में फसाइण जी कोशिशि बि कनि था। छो जो शरीफ़ा माई जे वालिद साहिब सां दिलबर वारनि जी दोस्ती आहे, दोस्ती निभाइनि पिया। हिननि जी ज़िंदगी खे अजीरन बणाए छॾियो अथनि। हिन टाइम डॉक्टर साहब वटि उहो हाल कोन्हे जो हे पंहिंजे घर जो सर्किल हलाए सघनि। हिननि वस वारनि खे अपील कई आहे SP घोटकी SSP घोटकी तनवीर हुसैन तुनियो, IG सिंध DIG सखर के त असांखे तहफ़ुज़ मिलियो वञे ऐं हिननि बदमाशनि खां असांजी जान छॾाई वञे। असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे।